अस्सलाम वालेकुम अबा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो नी? सफ़ा ईअं टेटो लॻा पिया हो नी। बसि 2-3 ॾींहंनि खां विडिया न पई ठाहियां जो हिते आयसि पाकिस्तान में ऐं थोरो मशरूफ़ बि थी वियसि। ऐं ॿियो इन खां छा आहे अथसि अबा इहो रिवर्स कल्चरल शाक में हुयसि मां। हाणे तव्हां चवंदो त मासी इहा वरी कहिड़ी बला आहे? मूंखे त नालो बि नथो अचे, अलाए सही चई अलाए ग़लति। बसि हाणे जेको आहे इहो आहे। अबा रिवर्स कल्चरल शाक इहो हूंदो आहे जो हिकिड़ो हूंदो आहे कल्चरल शाक, इहो जेको हीअं न हूंदो आहे, इहो बिजली वारो शाक न सम्झिजाव। कल्चरल शाक इहो हूंदो आहे जो जॾहिं तव्हां पंहिंजे मुल्क मां ॿिए मुल्क वेंदा हो नी त उते जे माना अहिड़ी का शइ ॾिठव जेका तव्हां चवंदो त हे कीअं हिते, मिसाल अहिड़ी का शइ ॾिठव त उनखे चइबो आहे कल्चरल शाक। वरी रिवर्स कल्चरल शाक उनखे चइबो आहे जॾहिं पंहिंजे ई मुल्क में रही रही करे ॿाहिरि मुल्क अची ईंदव, मोटी ईंदव त वरी पंहिंजे मुल्क जी का अहिड़ी शइ लॻी त अड़े हे कीअं हिते। जे मां उन ॾींहुं गंद जो हिकिड़ी थैली हुजे मां वटि, मां घुमाईंदी वतां मां चयो मूंखे डस्टबिन अचे नज़र त मां उन में गंद वारे हुन में विझां दॿे में। अबा मूंखे आयो ई कोन नज़र। पोइ मूंखे मुसविर वरी गॾु हुयो, मासी चए पाकिस्तान आहे कहिड़ो हिते तोखे डस्टबिन मिलंदा, ईअं ई किथे बि उछल। मां जॾहिं जो उछलियुमि त मूंखे हैरत पई थिए, मां हे कीअं थी उछलियां पई। पर चए कल्चरल इहो रिवर्स कल्चरल शाक आहे नी अबा। ॿियो वरी मां त बस ते अचां पई त मूंखे इन ड्राइवर जेको आहे निभागो इन ममता जोलाई जा गाना हलाए छॾिया। अबा मुंहिंजे कननि मां रतु वही मूंखे इहा इस्पताल में एडमिट कराए छॾियऊं। भई इस्पताल जा चकर काटिया आहियां 2-3 ॾींहं मां। इहे मस हाणे को चङी थिया, मां त ॿुधण ई छॾे ॾिनो हुयो। वरी जो पुछियुमि हुन खां कंडक्टर खां, मां चयो अबा इहा छा नालो अथसि, कहिड़ी महिल पुॼंदासीं, लारी के अञा घणो टाइम वठंदी? त मूंखे चवणु लॻो मासी तूं असां पढ़ियलनि माण्हुनि खे पंहिंजी गाॾी में खणंदा ई न आहियूं, अलाए कीअं तोखे सीट ॾिनी आहे। मां चयो माई छो भला पढ़ियल न अबा तव्हांजो छा कयो आहे? चयो मासी पढ़ियल माण्हुनि खे खिट घणी हूंदी आहे त असांखे टाइम ते पुॼाए, बाक़ी जेके सुकून वारा माण्हू आहिनि, माना अणपढ़ियलनि खे हाणे छा पियो चए, सुकून वारा आहिनि चए, इहे वीचारा कुझु पुछंदा न आहिनि, पोइ इहे सही असां इन करे अणपढ़ियलनि खे खणंदा आहियूं। मूंखे त अहिड़ो शाक लॻो रिवर्स शाक जो, मां हैरान थी वियसि त हे चए छा थो पियो। मां चयो बसि जे मुल्क में पढ़ियलनि खां एॾी नफ़रत कंदव त पोइ उते माण्हू पढ़ंदा ई न। शुक्र हुजे मां पढ़ियल ई न आहियां, न त हिते त मूंखे बस वारा बि न खणनि। इहो मूंखे सूट पेंट ॾिसी ऐं चए तूं पढ़ियल या। हिते जो आयसि कल्ह अबा मां इहा फाटल इहा जींस पाती मां। भला उते त मां हिरियल हुयसि न भाई, 13 साल जो रहियसि त अबा रहियसि त हिते फाटल मूंखे हीअं माण्हू ॾिसनि। मां चयो मां दिलि में चवां, मां चयो मां त फेमस थी वई आहियां, अलाए पॉपुलर अलाए छा था चवनि, उहो थी वई आहियां। मां चयो मां वीडियो छा का ठाहियां, मां त ईअं ई बसि पोइ पेंटा फाटल पाईंदी वतां ऐं बसि माण्हू ॾिसंदा वेंदा, मां त हूअं ई पॉपुलर अची वेंदसि। त अहिड़ा माण्हू अबा हिते। ॿियो हिकिड़ो अर्ज़ु कंदीसांव त अॼु 27 डिसंबर जो ॾींहुं आहे, असांजी जेको आहे सो बेनज़ीर जी वरसी आहे अॼु। मां पीपी खे सपोर्ट कोन कंदी आहियां, मतां चओ त मां तूं सफ़ा कई आहे पीपी जी पीपली लॻी पई आहे। न बाबा पीपली न आहियां, बसि इहो आहे त बेनज़ीर साहिबा जेका असांजी मुस्लिम दुनिया जी औरतुनि जी पहिरीं ख़ातून वज़ीर आज़म हुई न, पोइ मां इहो अॼु तव्हांखे इन जी वरसी ते हिकिड़ो पैगाम ॾींदसि त अबा ॾिसो सभु माण्हू चवनि था नी त बेनज़ीर हेड़ी बेनज़ीर होड़ी, बेनज़ीर जो नालो ॻाइनि था पिया नी अञा ताईं बि, त अबा उहा बेनज़ीर भला बेनज़ीर कीअं शी, उनखे पीउ मां पढ़ायो नी अबा। तव्हां बि पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो त सुभाणे को वॾी ओसर थियनि, को कुझु थियनि त तव्हांजो नालो रोशन करनि नी अबा। कल्ह हिकिड़ो हुयो माण्हू त चए मासी बेनज़ीर असांजो भेण आहे ऐं जेको आहे सो ज़रदारी जी ज़ाल खे गारियूं ॾियनि। मां चयो अबा ज़रदारी जी ज़ाल बि त बेनज़ीर शी नी। चए न मासी ज़रदारी जी ज़ाल खे गारियूं ॾींदासीं, बाक़ी बेनज़ीर असांजो भेण आहे, बेनज़ीर जो इज़त आहे असां वटि। मां चयो अबा पोइ इहे बाक़ी तूं ॻाल्हि त साॻी कई त असांजा माण्हू अहिड़ा आहिनि त पंहिंजी धीअरुनि खे, पंहिंजी भेनरुनि खे या पंहिंजे घर में ख़ानदान में सोटियूं जेके बि मासातियूं फुफाटियूं अबा जेके बि अथव, उन्हनि वीचारनि खे जेकॾहिं तव्हांजे माना हुन में आहे त पढ़ायो उन्हनि खे। मां सम्झां थी त तव्हां वटि 10 त अॼुकल्ह पढ़ाइनि था, हर को पढ़ाए थो अबा। 10 में कुझु नथो थिए अबा, 10 में त अञा ताईं उन्हनि खे ABC बि नथा सेखारनि पिया। घटि में घटि ग्रेजुएशन या जेका आहे सा बैचलर त करायो नी अबा। पोइ ज़रूरी न आहे तव्हां उन्हनि खे हॉस्टलनि में वञी रहायो ऐं छा कयो, जेकी भरिसां यूनिवर्सिटी आहे उन मां कलाक पंध ते बि आहे त रोज़ु मिसाल अचो वञो बि था, भाई तालीम उन्हनि जी वधीक इम्पॉर्टेंट आहे। मूंखे त नालो बि नथो अचे, मां छाहे जो अणपढ़ियल आहियां नी पाण, अब मूंखे ॾुखु थींदो आहे। पोइ मां चवंदी आहियां असांजी सिंध जी न्याणी न पढ़ंदी त बाक़ी बचो छा। पोइ इन जे करे मां इहो अर्ज़ु कंदीसां हथ ॿधी त भाई न्याणियुनि खे पढ़ायो।
बेनज़ीर साहिबा जी वरसी आहे, बेनज़ीर साहिबा जेका असां औरतुनि ते ॾाढो माना वॾो उन्हनि खे अॻिते आणण जी कोशिशि कंदी हुई। मां बि बसि इहो चवंदीसांव त वीचारनि खे पढ़ायो, तव्हां ख़ानदान सॼो सुधरी वेंदो, तव्हांजी फैमिलियूं जेके आहिनि उहे सुठियूं थी वेंदियूं। ऐं जेके मर्द जेके आहिनि से तव्हांजी संग चटी ऐं उन्हनि में खूरनि में मायूं था ॾियनि, उन्हनि जो बि अबा हिकिड़ी माना उन्हनि जी सोच बदिलजंदी, उन्हनि जो माण्हू ईंदा, उन्हनि जी माण्हू ईंदो, इंसानियत ईंदी उन्हनि में। त इहो तव्हां ज़रूरु कयो, औरत खे पढ़ायो ऐं तव्हां पंहिंजो बि ख़्यालु रखो, पाण बि पढ़ो ऐं पढ़ियलनि खां नफ़रत करणु छॾे ॾियो। इहे जेके मां 2-3 ॿुध में कंडक्टर रहियो त मां चयो अबा, ऐं ॿियो जेकॾहिं तव्हां पढ़ियल आहियो न त अणपढ़ियलनि खां नफ़रत न कजो अबा, उन्हनि ॾोह न आहे अबा, उन्हनि खे पढ़ायो ई न वियो न त उन्हनि जी इहा सोच छाकां हुजे आहे। बसि तव्हांखे अलाह ख़ुशि करे, अलाह तव्हांखे हयाती ॾे। मां चयो एतिरनि ॾींहंनि खां पोइ मां बि भला ॿारनि पंहिंजनि सां हिननि सां भाणेजनि ऐं भाणेजियुनि सां ॻाल्हायां, पोइ तव्हां सां इहो बसि इहो इन जे ज़रिए ॻाल्हायां थी पई। वरी पोइ इनशाला तव्हां सां मुलाक़ात बि कंदसि। मुंहिंजे इंस्टाग्राम ते बि वञो, ॾिसो मुंहिंजा वीडियो, यूट्यूब ते ॾिसो, फॉलो कयो, सब्सक्राइब कयो, हिन खे लाइक ऐं कमेंट कयो त तव्हां छा था चओ ऐं छा तव्हांजी दिलि जी ॻाल्हि आहे उहा मूंखे ॿुधाईंदा रहो नी अबा, त मूंखे इहा ख़बर कीअं पवंदी। ऐं सिंध में आहियां, मतां किथे रस्ते में मिली वञाव त अबा सलाम अहिड़ो कजां, ईअं न मां माण्हुनि खे ॿुधाईंदी वञा त मूंखे माण्हू पसंदि था करनि ऐं मूंखे को सलाम बि न करे, मुंहिंजी बेइज़ती थी वेंदी नी अबा। अलाह तव्हांखे ख़ुशि करे, अलाह तव्हांखे हयाती ॾे, मां सदकू